कुआड़ियों में देवी जे काठ तां जुणेजा ऐं दर्श बिरादरियुनि में झेड़ो थी पियो। डचियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। तालका अस्पताल दाख़िल। उन समय तालका अस्पताल लीपरो में बेहतर ज़ख़्मियुनि मोहम्मद अनवर दर्श पुट इस्माइल सावण पुट ढोलू दर्श मोहम्मद हनीफ पुट यूसुफ ऐं हसन पुट अली मोहम्मद दर्श ॿुधायो त असां संदन ॻोठ जे वेझो झंग मां देवियुनि जो काठ वढे रहिया हुआसीं त ओचितो जुणेजा बिरादरी जे माण्हुनि मोहम्मद रमज़ान एहसान यूसुफ सिद्दीक रहमतुल्लाह समेत 30 खां 40 माण्हुनि असां ते लठियुनि ऐं कुआड़ियुनि सां हमलो करे ज़ख़्मी करे छॾियो। असांजे रड़ियुनि ते असांजे बिरादरी जे माण्हुनि खे ईंदे ॾिसी भॼी विया, जंहिंखां पोइ असां लीपरो थाणे ते पंहिंजी NC दाख़िल कराई। अस्पताल मां इलाज वरितो वियो। रिपोर्टर मोहम्मद हुसैन शाहीन न्यूज़ ब्यूरो चीफ।